जीवन मिलियो आ भाई भगवान जो भजन करे वठो। कई जना चवंदा आहिनि कि भक्ति करण जी उम्र थोड़ी आहे। हाँ, भक्ति करण जी उम्र थोड़ी आ भाई, समय इंदो तो भक्ति कंदासीं, समय इंदो। अरे भाई केड़ो, हाँ हाँ ना तो बचपन आ जवानी आ, बुढ़ापे में भक्ति कंदासीं। इंतजार कंदा आहिनि माण्हू कि बुढ़ापे में आराम सां भक्ति कंदासीं। हिनमहिल त मौज करण जो ॾींहुं आहे, हिनमहिल त एंजॉयमेंट करणो आहे भाई, भक्ति पोइ कंदासीं। वो हिकिड़ो गानो आयो न भाई विच में फिल्मी, जेके चवंदा आहिनि अपना टाइम आएगा, ॿुधियो भाई तव्हां? तो माण्हू ईअं चवंदा आहिनि कि चओ भक्ति, अरे भैया समय ईंदो तो भक्ति कंदासीं, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा। इहो कंदे 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 माण्हू जीवन गुजारे तो छॾे। पोइ हिकु ॾींहुं डॉक्टर चवंदा आहिनि भैया इनका टाइम आ गया है, माण्हू भक्ति न करे सघंदो आहे। अच्छा, ख़बर सभिनीनि खे आहे, ख़बर सभिनीनि खे आहे कि भैया मथे कहिड़ी करेंसी हलंदी? नाम जी, भक्ति जी, शुभ कर्मनि जी। केवल उहो ई धन हलंदो, वो सच्ची कमाई हलंदी। पर पोइ बि सभु लापरवाही वेठा हूंदा आहियूं। चओ राधे